बे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया मल्लीर खां। अब्दुल्ला गबोल गोठ के रहवासियों पारां गोठ के ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़े खिलाफ गोठाणा घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। एंटी इंक्रोचमेंट पुलिस ऐं रेवेन्यू अमले की मदद से 18 एकड़नि ते खणण लाइ 4 दीवारी के त्राहे पट करे छॾियो। मसलियल गोठाणनि गोठ के चङे मुड़स रऊफ़ गबोल, अरशद शाह, गुलाम अब्बास काके, पोटो हसन भट्टी ऐं ॿियनि जी अॻुवानीअ में क़ौमी शाहराह ते एहतजाजी धरणे सबब कराची खां ठट्टो वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई। पुलिस पारां रोड खोलण लाइ मुज़ाहिरीन ते शेलिंग ऐं हवाई फायरिंग कई वई, जंहिं बैदि इलाइक़ो मैदानी जंग बणिजी वियो। पुलिस पारां 10 गोठाणनि खे गिरफ़्तार कियो वियो। शेलिंग ऐं हवाई फायरिंग बैदि गोठाणनि पारां अब्दुल्ला गबोल गोठ खां पैदल एहतजाजी रैली कढी मल्लीर प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। उन मौके ते गोठाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त ओमनी ग्रुप के सरबराह अनवर मजीद, जलालुद्दीन, मोहम्मद अली शेख ऐं ॿियनि असांजे गोठ जे ज़मीन ते कब्ज़ो करायो आहे। लैंड माफिया जी सरपरस्ती पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻुवान करे रहिया आहिनि। ज़मीन असां गोठाणनि जी मिल्कियत आहे, जंहिं ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो करण न ॾिनो वेंदो। गोठाणनि वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस सिंध, IG सिंध, DG रेंजर्स, एडिशनल IG कराची, SSP मल्लीर ऐं DC मल्लीर खां मुतालबो कयो त कब्ज़ाखिरनि खिलाफ़ कार्रवाई करे गोठ जी ज़मीन गोठाणनि हवाले कई वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। रिपोर्ट कराए मुश्ताक गबोल, बे न्यूज़ मल्लीर।